लक्ष्मीअ जी चोरी थी सकदी आहे, लेकिन सरस्वतीअ जी न। इन लाइ पंहिंजी औलाद खे शिक्षित बणायो, अर्थात ज्ञानवान बणायो, धनवान न। केवल कर्म ही तव्हांजा अथव, अर्थात जहिड़ा कर्म कंदव उहे ई तव्हांखे साथ ॾींदा। सीता जो रखवाल राम भॻवान हुया। जॾहिं हरण थियो तॾहिं कोई बि न हुयो हुन सां गॾु। द्रौपदी पंज पांडव हुया द्रौपदी जा। जॾहिं चीर हरण थियुसि तॾहिं कोई न हुयो उन वटि, अर्थात कोई रक्षा न करे सघियुसि। दशरथ खे 4 दुलारा हुया। जॾहिं प्राण पिया वञनि तॾहिं कोई बि पासे में न हुयुसि। रावण भी शक्तिशाली हुयो। जॾहिं लंका जले पई तॾहिं कोई भी न साथ। अभिमन्यु राज दुलारा हुया, पर चक्रव्यूह में उनखे कोई कोन वसां। सच इहो ई आहे दुनिया वारो, संसार में कोई पंहिंजो न अथव। जेके भी लेख लिखंदव कर्मनि सां, उन्हनि जे लेखनि जे अॻियां कोई भी न ईंदो आहे।